लोक दास्ताननि मूजिब मूमल ऐं सूमल माथेले जे बादशाह राजा नंद जे 7 धीअरनि मां हुयूं, जिन मां मूमल सूंहं जी देवी हुई त सूमल वरी अकुल में सरस हुई। जॾहिं जादूगर खे दरिया में लिकायल राजा नंद जी मिल्कियत जो पतो पियो त उहो जादूगर राजा नंद जी प्यारी धीउ मूमल खे धोखो ॾेई खंयसि ॻिची में पातल उहो क़ीमती हार हासिल करे वियो ऐं बाद में उन जी मदद सां हू दरिया में दफ़नायल राजा नंद जी सॼी मिल्कियत खणी गुम थी वियो। लुटियल मिल्कियत वापसि करण जे लाइ सूमल सलाह करे मूमल सां गॾिजी जैसलमेर वेझो काक महल जुड़ायो, जिते केतिरा ई आशिक मूमल जी हिकु झलक पसण जे लाइ पसा पूरा करे विया या लुट जी बादशाह मां गदागर थी विया। पर राणो पंज रमज़न सां मूमल खे मारण में कामयाब थियो। ईअं उहो काक महल जेको जुड़ियो त मतिलब ऐं माया मिलण जे लाइ हो, पर राणे मूमल जे मिलाप ऐं बाद में थियल जुदाइन उन काक महल खे ईअं केरणु शुरू कयो जो अकुल जी अकाबर सूमल खे बि का अकुल न पई त उहो जिलियल जहान कीअं तबाह ऐं वीरान थी वियो। अहिड़ी रीति मूमल राणे जे किसे बाबति अक्सर सुगड़ उहो चवनि था त मूमल जो जनम हंधि हाणोको माथेलो आहे, जिते वालिद जी नाराज़गी बाद हुन वञी जैसलमेर में डेरो जमायो। उते हुनजी राणे सां मुलाक़ात थी ऐं राणे जे रुसण बाद खेसि परचाइण जा जतन कंदे उहो वञी उमरकोट पहुती, जिते राणे खे राज़ी करण में नाकाम थियण बाद पंहिंजो पाण खे चखिया ते चाढ़े उन पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। माथेलो मूमल राणो जो दास्तान जेको आहे उनजो हिकिड़ो किरदारु मूमल हुई, उनजी जनम भूमि आहे। मूमल हिते ॼाई, ही हिकिड़ो बादशाही किलो हुयो माथेलो। हिन लाइ अब्दुर्रहीम गिरोरी जो बैत आहे त पहिरीं सिर हई कोट जी जाम पढ़ियनि, थोरा ॾींहं थई मन जा पोइ वारो वरियनि, कोट उसरी रास थियो 920 वरियनि तां पुॼाणी पोइ बादशाही राजा नंद जी। राजा नंद मूमल जो पीउ हो ऐं आख़िरी बादशाही उनजी हुई। राजा नंद राजा ॾहर जे वक़्त में हिन रियासत ते बादशाह हो। वो मूमल जो पीउ हो। मूमल जी माड़ी फ़क़ति हिन खे सॾण इन करे आहे त मूमल मशहूरु हुई, इन करे हिन जो नालो माथेलो आहे, मथे लोए। ऐं माथेलो हिकिड़ो तारीख़ी ॻोठु आहे। मूमल मशहूरु हुजण जे करे उनखे माथेलो मूमल जी माड़ी सॾियो वियो। हिन इश्किया किसे खे सिंध जे अज़ीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ भटाई पिणु पंहिंजे कलाम जे सुर मूमल राणो में अहिड़े तथा गहराई सां बयानु कयो आहे जो संदसि हिकु हिकु सिट राणे मूमल जे इश्किया दास्तान खे हमेशह जे लाइ अमर करे छॾियो आहे। राणे ऋण कियो राणे ऋण कियो जेॾियूं मुंहिंजे जीअसी मन में धरे वढियो धुबी धड़ पियो बुझो ॿाहिरि वियो हियो हंधि न हे करे जेॾियूं मुंहिंजे जीअसी जेॾियूं मुंहिंजे जीअसी राणी ऋण कियो कल्ब काक कंधनि में पुरज़ा थी पियो बुझा ॿाहिरि वियो हियो हंधि न अॻिए सोढे मुंहिंजे साहसी जेॾियूं जीअं कियो सोढे मुंहिंजे साहसी जेॾियूं जीअं कियो कड़ी मूं काक थी आतण विसरियो पसां कीन बियो तोरी अखड़ियन से मुझे राण लखे को रहम पवे दूर वञो ॾींहं लाइ। मूमल ऐं राणे जे इश्क वारो पसमंज़र रखंदड़ इन माग बाबति तारीख़ जा ॿिया पिणु केतिरा ई हवाला मौजूदु आहिनि जेके इन माग जे किले जी अहमियत खे उजागर कनि था।
इन माग बाबति हितां जे माण्हुनि खे हिकु बैत बरज़बानी यादि आहे, जंहिं मूजिबि पहिरीं सिर कोट में हई जाम पिड़नि, थोरा विरह थईम हुया, पोइ वारो वरियो वरियान, कोट जुड़ी रास थियो 920 विरियनि, तंहिंखां पोइ चवनि साहिबी राजा नंद जी। कुझु बि हिन बैत मां मालूम थो थिए त किले ते तरतीबवार जाम पिड़नि थईमनि वरियान जो दौर 920 विरियनि ताईं रहियो ऐं पोइ राजा नंद हिन शहर जो वाली वारस बणियो। तारीख़ जे लिखियल अक्सर किताबनि में माथिलो बाबति ॼाणियल आहे त उहो किलो सिंध जे राय घराणे जी राज दौरान तामीर थियो ऐं बाद में ईंदड़ हुक्मरान पिणु उन किले जी अहमियत सबबि उन जी मरमत या उन जी तामीर में इज़ाफ़ो कराईंदा रहिया। उन हवाले सां मशहूर मुहक़िक़ डॉक्टर गुरुबख्शाणी, रहीमदाद ख़ान मौलाई छिदाई, सैयद अमीर बुखारी समेत केतिरनि ई लेखकनि उहो लिखियो आहे त इन किले जी अदावत राय घराणे खां शुरू थी। उन हवाले सां रहीमदाद मौलाई छिदाई पंहिंजी किताब जन्नतुल सिंध जे सफ़े 77 ते लिखियो आहे त राय घराणे जे कुल 5 राजाउनि सन 450 ईस्वी खां सन 662 ईस्वी ताईं अलोर ऐं सिंध ते हुकूमत कई। हिन सल्तनत अंदरि उच, माथेलो, सेवराय ऐं माऊ, सेवस्तान, नेरनकोट, अरोड़, ब्राह्मणाबाद, देबुल मशहूर किला हुआ। मुग़लनि जे दौर में बि माथेलो हिकु परगिणो हो। उहा ॻाल्हि पिणु हुन जन्नतुल सिंध जे सफ़े 400 ते कई आहे, जंहिं मूजिबि मुग़ल दौर जे ॿियनि परगिणनि सां गॾु सखर, अलोर ऐं माथेलो हिकिड़ी महल हेठि हुआ, जंहिंजी सालियानी आमदनी 1,32,150 दाम हुई। हिन तारीख़ी माथिलो मुमल जी माड़ी जी सार संभाल उन जी खोटाई जे लाइ सिंध सरकार कुझु कोशिशूं कयूं, पर उहे बिल्कुलु अणपूरियूं आहिनि। माथिले में मुमल जी माड़ी म्यूज़ियम जी बिल्डिंग ऐं गेस्ट हाउस जी इमारत तामीर थियल आहे, पर उन जी संभाल जे लाइ मुलाज़िमनि जी भर्ती अञा ताईं नाहे थी, जंहिं करे ॿई बिल्डिंगूं ॼण त बेमक़सद बणियल आहिनि। मुमल जी माड़ी बाबति मक़ामी माण्हुनि सां कयल ॻाल्हि ॿोल मां उहो पतो पए थो त इन तारीख़ी माग खे अञा ताईं पंहिंजो उहो औज नसीब न आहे थियो जेको खेसि मिलणु खपे। म्यूज़ियम जी नई बिल्डिंग बि ठही ऐं हिकिड़ो सेमिनार थियो, हुन में मोहतरमा ससी पल्लीजू साहिबु घुटकी ज़िले में कल्चरल कॉम्प्लेक्स जडावत जो ऐलान कयो ऐं 10 लख रुपया जेके हिन ससी पल्लीजू साहिबु ऐलान कयो हो म्यूज़ियम जे लाइ, जेके न 10 लख मिलिया न कल्चरल कॉम्प्लेक्स घुटकी में ठहियो ऐं PC1B ठाहिण जे लाइ बि शम्स जाफरानी सेक्रेटरी साहिबु हुयो, जंहिं चयो त ॿी PC1 ठारायो, जंहिंमें तव्हांखे ऑडिटोरियम ऐं रेज़िडेंशियल कॉलोनी बि तव्हांखे ठाहे ॾियूं ऐं लाइब्रेरी बि ठाहे ॾियूं। पोइ असां खे जेके रुकावटूं उहो ख़ासि तौर ते ॿाहिरियूं रुकावटूं कोन हुयूं, पंहिंजियूं रुकावटूं। ऐं तव्हांखे यादि हूंदो त सेक्रेटरी चयो त हे टोटल एराज़ी 29 एकड़ आहे, जेका जंहिंमें हिन महिल 1 एकड़ बि असां वटि बचत में न आहे, सॼो काब्ज़ियुनि वटि आहे। हिन में जेका म्यूज़ियम ठही उनजी बिल्डिंग गेस्ट हाउस जा जेके कमरा आहिनि उन्हनि जी बि सार संभाल नथी थिए। म्यूज़ियम में को मुलाज़िम बि मुक़ररु थियल कोन्हे, लाइब्रेरी आहे उन्हनि जे लाइ बि को लाइब्रेरी न आहे, को एसिनी मतिलबु अप्रूवल न थी आहे। एसिनी खे 4 साल थिया आहिनि, मां ठाराए जमो करायसि, हाणे उहा एसिनी मंज़ूर थी वई आहे ऐं अनक़रीब उन जी अख़बार में इश्तिहार अची वेंदो मुलाज़िमीन जे लाइ। ऐं जेको क्यूरेटर थींदो उहो कमीशन जे थ्रू थींदो, बाक़ी जेके आहिनि उहे अप्लाई कंदा। उन में सिक्योरिटी गार्ड आहे, क्लर्क आहे, जेके माण्हू कमु करनि था उन्हनि खे बि असां चयो आहे ॻोठ जे माण्हुनि खे त बाबा तव्हां अप्लाई कयो, पोइ नसीबार कंहिंजो, ऐं इहा थी वई आहे। सिक्का जेके मालूम थिया आहिनि लधा आहिनि उन्हनि ते 735 खां वठी 785 सन उकरियल आहे, लफ़्ज़नि में लिखियलु आहे। ऐं हीउ जेको आहे वॾो तारीख़ी विरसो आहे। हिन में OGDCL वारनि जी मदद सां असांजो भाउ सैयद अख्तर बुखारी कोशिशि कई, उन्हनि इहे खारदार तारूं बि हयूं, उहे खारदार तारूं बि पटिजी वियूं। का गवर्नमेंट जे तरफ़ां हिन खे संभार कोन्हे। शफ़ीक मैसर साहिबु AC असां वटि थी आयो, उन वॾी कोशिशि कई, उन जी जाकोड़ सां असांखे म्यूज़ियम क़ाइमु थी मिलियो ऐं उन म्यूज़ियम में कुझु नवादरात रखिया विया। जेको विज़िटर आहे
त उनखे मालूमात जीअं मिली सघे त बाबा ही वाकई तारीख़ी ॻोठ आहे, तारीख़ी शहर आहे। उन खां अलावा शफ़ीक मैसर साहब खां सवाइ कंहिं बि हिते गवर्नमेंट जे कंहिं बाला हुकाम को हिन ॾे ध्यानु न ॾिनो। उहो कब्ज़ा वधी विया, माण्हू उन ते मिटी वांगुरु मिटी सम्झी उनखे बादशाही किले खे ड्राइण लॻा आहिनि, उन ते घर अॾणु शुरू कया आहिनि। त मालूम ईअं थिए थो त कुझु सालनि में जेकॾहिं इहा शइ ईअं क़ाइमु रही त ही तारीख़ी विरसो तकिड़ो ई जल्दी तबाह थी वेंदो। मूमल जिमाड़ी जेके असांजा सिंध जा तारीख़ी माग मक़ाम आहिनि उन्हनि में माथेलो मूमल जिमाड़ी जेको आहे शुमार थिए थो। माथेलो हिकु तमामु वॾी तारीख़ी किलो आहे। माथेले जा जेके आसार आहिनि उहे असांखे ॿुधाइनि था त माथेलो जेको आहे मोहन जे दड़े जे हम असर जेको आहे हम उमिरि जेको आहे हीउ तारीख़ी किलो आहे। माथेले मां अॼु ॾींहं ताईं जॾहिं बारिश पवंदी आहे उन मां जेके बि नवादरात मिलिया नी, जेके सिरियूं मिलियूं नी या जेके शयूं ॿियूं मिलनि थियूं उहे सॼियूं जूं सॼियूं असां जॾहिं ॾिठो आहे त उहे जेको मोहन जे दड़े सां मुशाबत रखनि थियूं। छो त माथेले जे हवाले सां असांजे मुख़्तलिफ़ दोस्तनि जेको आहे तारीख़